साहब हिन वक्त असांजे साम्हूं स्टेज ते जलवाए अफरोज़ आहिनि। असांजा मेहमान ख़ास हज़रत मौलाना अब्दुल रहीम पठान साहब, जिनकी खिदमत में अर्ज़ था क्यों पंहिंजे खिताब का दोस्तन के मुस्तफ़ीज़ फरमाए। नारे तकबीर। हवा हाणे बाक़ा थी चुका है। आज़ादी मार्ग जे लाइ तव्हां इन हवा इन हिसाब से निकिरंदो। अल्लाह अकबर की सदा मुजाहिदन वांगुरु बुलंद थियणु खपे। नारे तकबीर। शाने मुस्तफ़ा, शाने सहाबा, शाने आले बैत। इन वक्त आवाज़ सामूं हज़रत मौलाना मुफ्ती अब्दुल रहीम साहब पठान खिताब फरमा रहे हैं। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि अत्तय्यिबीन अत्ताहिरीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अपने मन में डूब कर पा जा सराग़े ज़िंदगी, तो अगर मेरा नहीं बनता न बन, अपना तो बन। पानी पानी कर गई मुझको कलंदर की ये बात, जब झुका तो गैर के आगे न तन तेरा न मन। कदर कुरान दा क्या जानन ए दुनियादार नबीने, कदर कुरान दे जान वाले वन सुथरे शहर मदीना। ख्वार अज महजूरिए कुरान शुदी, शिकवा संजे गर्दशे दौरा शुदी। हम तो शबनम बरज़मी उफ्तंदई, दर बगलदारी किताबे ज़िंदगी। दरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मअलूमिन लक दाइमन अबदा। दरूद शरीफ के मना वारा थोड़ा वेझा थी अचो, थोड़ा अञा भी करीब थी अचो, मिली जुली वियो, विथी न छॾियो विच में, वेझा थी अचो। अल्लाह जी रहमत जे वेझा थींदो। ए सब ख़राबी कुरान शरीफ खां दूर वञण जी आहे। जेके कुरान जे वेझो थींदा इहे बचंदा।
मां जे साम्हूं सूरतुल फुरकान जे इब्तिदाई आयत जे तिलावत जो शरफ हासिल कयो। इन आयत में अल्लाह ताला पंहिंजो शान भी ॿुधायो आहे। क़ुरान मजीद जी हिकिड़ी ख़ासि सिफ़त फुरकान भी ॿुधाई आहे ऐं पंहिंजे बाने सोने मोहम्मद करीम अरबीअ खे बानो चई वरी उन जी निस्बत पाण ॾांहुं करे हिकिड़ी अज़ीम ॻाल्हि भी सम्झाई आहे ऐं हुज़ूर जन जी नबूवत केतिरे ताईं हलंदी केतिरे ताईं आहे इन हक़ीक़त खे आलमीन चई करे इन खे भी वाज़े कयो वियो आहे। 4 ॻाल्हियूं अब होश में वियो। हर ॿोलीअ में के न के अखर ॾुखिया थींदा आहिनि जेके सम्झ में न ईंदा आहिनि। छो त इब्न खल्दून लिखियो आहे ॿोली हिकिड़ो समंदर आहे। भली असां तव्हांजी सिंधी ॿोली पंहिंजी मादरी ॿोली आहे पर तबी सॼी ॿोली असां तव्हां नथा ॼाणो। मां ख़ुदि मुंहिंजी ॿोली भी सिंधी आहे, मादरी ॿोली सिंधी आहे। कच्चे जे इलाके में असां वियासीं ॿेड़े ते वञूं पिया त ॿियो वरी मोहाणो असां वारे ॿेड़े वारे खे चवे पियो त फलाणे जो ॿेड़ो खेंजूअ में फासी पियो थियो। मां पुछो सम्झो त खेंजू शायद को मंगर मच्छा अलाए छा उन में हो वीचारो फासी पियो था। हालांकि आहे त सिंधी लफ़्ज़ पर असांखे सम्झ में न आयो। मां उन खां पुछो यार ॻाल्हि ॿुध इहो खेंजू को दड़ो आहे या मच्छी मांगर मच्छा इहो खेंजू छा आहे जंहिंमें चओ था पिया ॿेड़ो फाथो आहे फलाणे में। पोइ उन वीचारे सम्झायो साईं सिंधी लफ़्ज़ आहे खेंजू असां मोहाणनि जो लफ़्ज़ आहे। अब इहो कहिड़ो लफ़्ज़ आहे मतिलबु छा आहे? ते मतिलबु इहो आहे त दरियाव पाईंदो आहे पोइ वॾा वॾा वण भी पाए करे केरींदो आहे पंहिंजे अंदरि। पोइ उहे वण लामन सूधे लुड़दा रहंदा आहिनि। पोइ काथे वञी फासदा आहिनि उन जे मथां ॿेड़ो जो चढ़ंदो आहे त ॿेड़ो उन्हनि जे लामन में फासी पवंदो आहे। उन वण खे खेंजू चवंदा आहिनि। हाणे ॾिसो असां आहियूं सिंधी पर माना खेंजूअ जी ख़बर। असां होॾे लाड़ ते जलसे करण वियासीं। मां घणो करे हेॾे घटि वेंदो आहियां चवंदा ॾाढो पंधु परे आहे वीचारा मिनथूं बि कंदा कॾहिं कॾहिं वेंदो आहे। घणी मिनत कंदा आहिनि त पोइ घणो साईं जन को या कंहिं को चवराईंदा आहिनि पोइ इहो टिको सफ़र हणो। पोइ होॾे वियासीं हिकिड़े खां पुछूं पिया इहो जलसे वारो ॻोठ किथे आहे त मूंखे चए पियो सिधो हलिया वञो पोइ अॻितो छणी पहुचो। मां हैरान थी वियुसि छणी पहुचो माना का छाणी लॻल आहे उते छणी पऊं ते न साईं उतरादी हो छा? मां चयो हा आहियूं उतरादी। चई पोइ तव्हां लड़ी चवंदा हो असां छड़ी चवंदा आहियूं। लफ़्ज़ साॻियो ई आहे को मसइलो न आहे तव्हां हरूभरू परेशान न थियो। माना उतां लड़ी पहुचो के चवे पियो छणी पहुचो। सम्झो था हज़रत कारी मोहम्मद अली साहब मदज़िलहुल आली दुआ कयो त रब साईं उनखे सेहत सलामती बख़्शे। हिन धरतीअ ते क़ुरान मजीद जी वॾी ख़िदमत कई अथसि। अरब अजब ताईं अजम ताईं उन जा शागिर्द फैलियल आहिनि। वॾे में वॾो सबा अशरा जो कारी आहे ऐं कारनि जो कमु हूंदो आहे क़ाफ़ काफ़ इन में फ़र्क़ु ॾेखारणु। क़ाफ़ वॾो काफ़ काथों निकिरंदो नंढो काफ़ काथों निकिरंदो
लफ्ज़न जे सने सुके फ़र्क़ के कारी ॾेखारींदा आहिनि। हिकिड़े दफ़े कारी साहब सां मानी पिया खायूं, पोइ पंहिंजे शागिर्द खे चयईं मच्छी त इहा वेझो करे ॾे। मां चयोसि तव्हां सॼी उमिरि त लफ़्ज़ सेखारींदा आहियो, मच्छी कीअं मच्छी चओ न, इहो मच्छी छा आहे? अवा लफ्ज़ आहे सही मच्छी, तव्हां छा चवंदा आहियो हितां घोटकी वारा? मच्छी या मच्छी? शिकारपुर वारा चवंदा आहिनि मच्छी। चई साईं असांजी ॿोली जो लफ्ज़ इहो आहे, असां छे खे शीन पढ़ंदा आहियूं। मां चयो साईं ग़लति पढ़ंदा आहिनि, हिकिड़ो ज़वाद खे ॾौद पढ़े, ॾाल ॾेडर पढ़े त विड़ी पओ था। तव्हां वरी छे खे शीन दबियूं बिठायो। पोइ वरी मूंखे चवंदा हा यार माण्हू ही असांखे चवंदा आहिनि त मच्छीअ जे पुछ खे पकड़ियुमि त शपको ॾेई छॾाए वई। हाणे यकी छे आहे पर हे शीन पढ़ंदो हुयो। ईअं लहजा भी फ़र्क़ु पवंदो आहे। इन जे करे क़ुरान शरीफ़ 7 ज़बाननि में लथो आहे। हुज़ूर फरमायो कि मुंहिंजी उम्मत खे तकलीफ़ न थिए। ॻाल्हि सम्झो थोरी। अल्लामा इस्माई रहमतुल्लाह अलैह वॾो बुज़ुर्ग आहे, अरबी दान आहे, चवे थो क़ुरान शरीफ़ जा 3 लफ़्ज़ मूंखे सम्झ में न पिया अचनि, उन्हनि मां हिकिड़ो लफ़्ज़ अॼु हिते आयो आहे, तबारक। अब सम्झो था छा लफ़्ज़ आहे? सब उचारियो त सवाब मिलंदो आहे। माज़ीअ जो पर इन जो गर्दान न हलंदो आहे। फेल माज़ीअ जो और गर्दान न हलंदो आहे। इहो इल्म वारनि जूं ॻाल्हियूं आहिनि। तबारक जी माना लिखंदा आहिनि बाबरकत आहे अल्लाह जी ज़ात। इहो तर्जुमो त न थियो, साॻियो लफ़्ज़ मोटी आहे। अब बरकत छाखे चइबो आहे? हाणे हिकिड़ो जो पुछे त तबारक जी माना जो तूं कई बाबरकत आहे उहा ज़ात, त बरकत छा आहे? बरकत कहिड़ी भला आहे? माण्हू नालो रखंदा आहिनि रहमतुल्लाह बरकतुल्लाह, रखंदा आहिनि न बरकतुल्लाह, हाणे अल्लाह जी बरकत। बुजुर्गनि लिखियो आहे इहे नाला भी सुठा न आहिनि, जाइज़ आहिनि पर सुठा छो? तुंहिंजे पुट जो नालो रहमतुल्लाह या बरकतुल्लाह हुजे, उहो घर में वेठो न हुजे, तोखां को पुछण अचे साईं बरकतुल्लाह वेठो आहे तव्हांजे घर में, तव्हां छा चवंदव त मुंहिंजे घर में बरकत? इहो न करणु सुठी ॻाल्हि त? अब इहा सुठी ॻाल्हि त न आहे जो बरकत रहमत मुंहिंजे घर में न आहे। वो मशहूर किस्सो ॿुधो अथव न, माई वीचारी सलाम वराईंदी ही, मुड़ुस जो नालो हुस रहमतुल्लाह। वो सिंधियुनि जूं मायूं पंहिंजे मुड़ुस जो नालो न वठंदियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम जानू जा पियो, अस्सलाम वालेकुम खानू जा पियो। माण्हुनि कुझु चरी इहो कहिड़ो सलाम थी वराए? अबा इहो रहमतुल्लाह नालो पंहिंजे मुड़ुस जो आहे, असां न वठंदियूं पंहिंजे मुड़ुस जो नालो। अब अहिड़ा नाला न रखो जो माण्हू सलाम भी वराए न सघनि तव्हां ॾे। ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां। त बरकतुल्लाह जी माना छा आहे? अल्लाह जी बरकत छा मतिलबु? पोइ ही चवे थो त मूंखे हिकिड़ी नंढड़ी छोकिरी, किसो त ॾिघो आहे मां नथो वञा होॾे, पोइ आयत रहिजी वेंदी, किसो आयत जो रहिजी वेंदो। चए थो हिकिड़ी नंढड़ी छोकिरी, उन माउ खे दान ॾिनी, जा अर्रकीब व अखज़ल मता या ज़हबल मता व तबारकल जबल। कुत्तो आयो तवे जी कारी पोची खणी जबल जी चोटीअ ते चढ़ियो, माना मथे थी वियो। हाणे मालूम थियो त तबारक जी माना अर्ब करनि था बुलंद शान वारो आहे रब। अब
गाल समझे वाला है अल्लाह जो शान जोर सा सब खां मथे न अली पहुचे रब जे शान ते न नबी पहुचे न वली पहुचे न कलंदर पहुचे न ॿियो को पहुचे ये सब मखलूक आहिनि खालिक जो शान चो सब खां मथे खालिक जो शान यो ज़हन में रखो तो खालिक जो शान छड़ो ज़ात में मथे नाहे बल्कि पांजे सिफात में भी मथे आ खालिक जहिड़ियूं सिफ़तूं न नबी में हिन न वली में हिन न पीरन में हिन न पैगंबरन में हिन वो पांजे सिफ़तन जे शान में भी सब खां ए दोस्त चंदो आ नबी भी हिते हाज़िर आ अली भी आहे त मोहम्मद भी आहे अबा एकड़ो आयो जैसे लिखी त जो अखर माके मांजा अखर भी सुठा मां लिखंदो अखर कैलोग्राफी मां जानिया थोड़ी घणी ओके चई या अल्लाह या मोहम्मद या अली मां जो इहो सभिनी खे जो या हणी हिक जहिड़ो बिहारी हुई इन्हनि में को फर्क आहे चे हा आहे मां जो उहो ॿुधा त पोइ लिखी ॾियां तोखे अखर ते ॿारहं नज़र नथो सब खे मां हयां या अल्लाह खे भी ॻाल्हायो न या नबी साईं मोहम्मद खे भी अली खे भी या फर्क कहिड़ो चरिया मां जो इहो त हिक जहिड़ो कई अल्लाह साईं तो चवे मूंखे ॿियनि जहिड़ो न बना मुंहिंजो शान सब खां मथे रख इन करे या अल्लाह त सही आहे या मोहम्मद या अली इनखे ॿिए नमूने तब्दील कर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली रज़ी अल्लाह अन्हु थोड़ो बदला ताजो अल्लाह जो शान सब खां बुलंद नजर अचे ऐं सॾे सॾ ॾियण वारो उहो आहे ॿियो नाहे छो त अलीअ जी ऐं नबीअ जी भी मदद करण वारी ज़ात रब ज़ुल जलाल अली साईं पाण को एतिरो ॾाढो मुड़सो न अलीअ जे पोयां अल्लाह जो हथो यदुल्लाहि फौक अयदीहिम रब फरमायो इन नबीअ जे यारनि जे पोयां इन्हनि जे हथनि जे मथां मुंहिंजो हथ आहे हथ जी माना मुंहिंजी मदद आहे पाण सिंधीअ में भी चवंदा आहियूं हथ आहे जी माना छा अदा हिन कम में फिलाणे वडेरे जो हथ आहे छा माना हथ जी माना हे वडेरे जो हथ हे तू कुले ते खई हूंदो न समझो मुंहिंजा सोना अल्लाह तो तवे यदुल्लाहि फौक अयदीहिम मां अल्लाह जो हथ नबीअ जे यारनि सहाबन जे मथां इन्हनि जे हथनि जे मथां मां अल्लाह जो हथ आहे माना मुंहिंजी मदद आहे सहाबी जेतिरे ताईं जीअरा हा एतिरे ताईं दुनिया में शिकस्त मुसलमाननि खे न मिली रब ॾेखारियो त इन्हनि जे पोइतां मां अल्लाह जी ताक़त आहे सहाबी जो मदद करण वारो भी ऐं नबी साईं जो इल्ला तंसुरूहु फक़द नसरहुल्लाह कुरान में फरमाए कोई जॾहिं नबीअ जो मददगार न हुयो तॾहिं मां अल्लाह अकेलो नबीअ जी मदद कयमि अकेलो सिर नबी 1,24,000 माण्हू मुसलमान करे काबे जी तवाफ ते वठी आयो रब खे ॾेखारे त 25 सालनि में 1,25,000 तुंहिंजे दर ते आंदा था या कंहिंजी मदद ही अल्लाह पाण तो त अल्लाह ज़ात में भी मथे सिफात में भी मथे पांजे कमन में भी
अल्लाह जहिड़ो कम माण्हू कंदो सिज जहिड़ो सिज कोई ठाहे वेंदो लन यखलुकू ज़ुबाबन वला यज्तमऊ लह रब साईं कुरान में फरमायो सॼी दुनिया गॾिजी पवे मूं जहिड़ी किनी मख बि ठाहे न सघंदा मां ॾाढो आहियां सभ खां मुंहिंजो शान सभ खां बुलंदा इन औहनल बुयूत लबैतुल अनकबूत फरमा रूस हुजे अमेरिका हुजे अफ्रीका हुजे पूरे दुनिया जा ॾाढा मुड़स गरजन मां अल्लाह जे अॻियां कोरीड़े जे घर वांगुरु आहिनि अज़ाब जो हिकिड़ो बुहारो फेरियां जीअं तव्हां बुहारो फेरियो कोरीड़े जो ॼारो लाहे फिटो कयो ईअं मां फिरौननि ऐं कारूननि खे हिकिड़े ई बुहारे में पूरो करे सघां थो हे मां मोहलत ॾिनियूं वेठो आहियां मां सभ खां ॾाढो बुलंद अल्लाह इहो तबारक जी माना है त वो शान में पंहिंजे कमन में पंहिंजे सिफ़ात में तबारक लज़ी उहो रब बुलंद शान आहे नज़ल अल फुरकान ॿुधो ॿुधो थोरो तवज्जो सां नज़ल अल फुरकान नज़ल जी माना मथां खां लाथई हेठि क़ुरान हे काथों आयो ज़ोर सां ज़ोर हे हेठां जो नथो इहो मसलो सम्झो तव्हांखे ख़बर हूंदी यूसुफ नबीअ खे यूसुफ अलैहिस्सलाम खे नंढड़ो हुयो त भाइरनि छा में सटियो ज़ोर सां ज़ोर खूह हेठि हूंदो आहे मथे हेठि सटियऊंसि मार ॾिनऊंसि रब ॾेखारे थो कंहिं मार ॾिनी वक़्तुलू यूसुफ अवित्रहू कुरान में तो चवे त भाइर विड़न था केर थो विड़े ज़ोर सां ज़ोर भाइरनि जो जहिड़ो आहे मुसलमाननि जो जहिड़ो भाइरनि जो जहिड़ो आहे भाइर विड़न था लाहे सॼऊंसि खणी छा में खूह में तूं चवंदो आहे मुंहिंजी बिरादरी ओ सादा हिते ॿी ॻाल्हि सम्झ बिरादरी बिरादरी न कर रब खे राज़ी कर रब कंहिं हिकमत तहत या रब सज़ा तौर कंहिंखे मार ॾियारे त भाइरनि खां पंहिंजी बिरादरीअ खां बि मार ॾियारे सघंदो आहे इन करे बिरादरी राज़ी न कबी राज़ी कबो त हिकु अल्लाह कंहिंखे राज़ी न बिरादरी फैसलो साईं बिरादरी जो मौलवी होॾे थियल आहे वोट जो मां हेॾे न ॾींदुसि अब चवे थो न इन सादे खे सम्झा अल्लाह राज़ी आहे त दुश्मन जे घरां मूसा नबीअ खे पालराए बीहे थो पघार बि माउ खे वठी थो ॾेसि ऐं चवेसि थो झोलीअ में बि मोटाए थो ॾियां तोखे पालींदी भी तूं पर पघार दुश्मन दींदो रब तो फरमाए मां राज़ी थियां दुश्मन खां भी वठी ॾियां नाराज़ थियां तोखे मार ॾियारियां कंहिं हिकमत ताद त यूसुफ नबीअ खे भाइरनि खां भी मार खाराए पियो अब आहे या न आहे ज़ोर सां ॻाल्हि सम्झो थोरी तवजो भाइरनि सचियुसि काथे हेठि हेठि वियो चिंबड़ी पियो पत्थरनि सां चिंबड़ी पियो ड्रबनि सां वेठो आहे पर हे घराणो अहिड़ो हो जंहिंमें अल्लाह खां सवाइ ॿिए जो नालो ॿिए खे सॾण जो वजूद ई न हो असां त अबो जो चवंदो या अली त छोरो अॻ में चवंदो या अब हे त अलीअ खे थो सॾे छो त अबो थो सॾेसि घर जो असर तो थींदो आहे पर हे घराणो अहिड़ो हो याकूब अलैहिस्सलाम आख़िरी वक़्त में पुटनि खे घुराए थो चवे मा ताबुदून मिन बादी
सभनी जो नाबुदु इलाहक व इलाह इब्राहीम व इस्माईल व इसहाक इलाहं वाहिदा व नहनु लहू मुस्लिमून। अबा तो अंदर थधो कयूं वञ, ॿिए खे कोन सॾींदासे, इबादत कंदासे, झुकाव हूंदो असांजो त हिकिड़े रब जे लाइ। इन्ही घराणे जो यूसुफ नंढड़ो भी आहे, चिंबड़ियो पियो आहे ड्रभनि सां पत्थरनि सां, पर सॾे पियो। अलाह से मदद कीअं कंदो आहे, मथां को रसो छॾींदो आहे, ज़रिया ठाहींदो, असबाब ठाहींदो। अब ॻाल्हि सम्झो, हिकिड़ो हमरा मूंखे पियो चवे साईं ॾाढा दवाऊं करायम, हाले जी मां ॿेर मां दम दरूद ॾाढा करायम, मथे जो सूर न वियो। हिकिड़ो वाणियो आयो ॻोठ में, उन हिकिड़ी टके जी गोरी लिखी ॾिनी, कोडो किरी न लाइ कहिड़ी, सम्झी ॿुधाई त इहा जो खाधम त साईं अॼु ताईं मथे जो सूर न पियो। हाणे ॿुधायो क़ुरान में असर या गोरी में असर? जट जो सुवाल न सम्झो, तूं त सम्झे तूं क़ुरान में, जट तो चवे त मूंखे फ़ाइदो होॾो पियो। मां उनखे सम्झायो सादा, इहो वाणे खे एॾां केरु वठी आयो? इहा ख़बर नाहे, पाण आयो हूंदो। मां चयो पाण न, तूं अल्लाह वारनि ॾे वएं, अल्लाह वारनि दरूद दम कया न, रब मेहरबानी कई, जाथे शिफ़ा लिखियल हुई उनखे तोॾे वेझो कयई। इहा गोरीअ जी शिफ़ा नथी हो जेके दम दरूद अॻ में हणायई न, उन अल्लाह जे नाले जी बरकत थी सोना, जो इहो वाणियो अची इहा गोरी ॾेई हुई, जान छुटई आहे। इहो त सबब आख़िरी आहे, पर मोकिलण वारो अबा यूसुफ नबी सॼो त पोइ अलाह साईं पाण लही ईंदो छा? न, छा कयईं? काफ़िलो वञे पियो। तव्हां किसो ॿुधो आहे, पर मां मतिलबु ॿियो थो कढां। किसो ॿुधो आहे तव्हां? वञे पियो काफ़िलो, उन काफ़िले वारनि जो पाणी ख़तमु थी वियो, उन्हनि जो पाणी ॻोल्हियो। अबा ॾिठऊं त खूह आहे, उन में विधऊं हिकिड़ो डोल रसे सूधो, उहो डोल जो हेठि लथो त यूसुफ नबी मथे ॾिठो त चन शयुनि सां मां चिंबड़ियो पियो आहियां, इहे हेठऊं खूह जूं आहिनि, इन्हनि सां भली साल चिंबड़ियो वेठो हुजां त बि निकिरंदुसि। हे डोल काथों आयो आहे? हेठऊं मथां? ज़ोर सां ॻाल्हायो। इहो रसो ऐं डोल मथां आयो आहे, ऐं हे होश में न आयो। हे बि त तूं असां छा सां चिंबड़िया पिया आहियूं, को दुकान सां, को मशीन सां, कोई साईं ज़मीन सां, को ट्रैक्टर सां, दबदबान लाइ इहे इतम जूं शयूं ड्रभनि सां चिंबड़ियो पियो आहे न, हेक मथां आयो आहे। यूसुफ नबी ॾिठो त इहो डोल ऐं वेंदो भी, जेका मथी शइ आहे इहा मथे वेंदी, इहा मथे, हे हेठ जूं शयूं आहिनि इते रहंदियूं, जन्नतूं भी आसमाननि खां मथे आहिनि। इन करे नज़ल जे लफ़्ज़ में इशारो थो करे अल्लाह त हिन क़ुरान खे मथां लाथो थमाओ, ऐं पोइ थो चवे वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ, गॾिजी मुंहिंजे हिन मथे रसे खे चिंबड़ो। हे मथां आयो थवे, तव्हां हेठि चिंबड़िया पिया आहियो, इन्हनि खे छॾे हिन खे वठो। जीअं यूसुफ उन डोल मथे खे वठो, मथे निकिरी आयो, तव्हां भी क़ुरान सां चिंबड़ंदव, क़ुरान पढ़ंदव, इहो चिंबड़ना, क़ुरान ते अमल कंदव, इहो क़ुरान सां चिंबड़ना। फरमाऊं क़ुरान वारो अक़ीदो रखंदव, क़ुरान सां चिंबड़ना, इन्हीअ नमूने सां चिंबड़ंदव, हे मथे चढ़ंदो त तो असांखे भी मथे जन्नत खाईंदो। नज़ल में तो समझाए, बाबरकत बुलंद शान वारो रब आहे, पंहिंजो शान ॿुधाए, हो थो चवे त मथां खां लाथई ही क़ुरान, मथां खां लाथई फुरकान, क़ुरान खे वरी छॾियई तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरकान, बाबरकत ओ रब जंहिं लाथो मथां खां
फुरकान फुरकान जी माना तोखे ख़बर अचे थी पई त फर्क करण वारो किताब गाल न समझे अकीदो तू चवंदो आहे हो मुल्ला भी कुरान पढ़दो आहे तव्हां भी कुरान मौलवी पढ़दा हो असां काॾे वञूं समझ में नथो अचे फर्क हिनखे वीचारे त रब साईं तो फरमाए हो मुल्ला भी कुरान पढ़े हे मुल्ला भी कुरान पढ़े तव्हां कुरान पाण तर्जुमो ॾिसो त फर्क ॿुधाइण वारो किताब तव्हां वटि मौजूद आहे हिन सां ख़बर पवंदी त हे मुल्ला कचो हो मुल्ला पको अब अल्लाह हिते विचड़ाए रखियो आहे कम खे गाल समझो था लाए गाल विचड़ाई हिकिड़ो बोसकीअ जो कपिड़ो असली आहे ॿियो बोसकीअ जो कपिड़ो जोर सां ॻाल्हाए हिकिड़ा डॉक्टर असली बाक़ाइदे सनद याफ़्ता ॿिया वरी डॉक्टर अटाई ईअं सुयूं सिखियूं ऐं दबदबा लाटियूं वेठा आहिनि अब आहिनि या न आहिनि असल नकल आहे न हिकिड़ा सूबेदार ड्रेस पातियूं असली सूबेदार ॿिया वरी धाड़ेल बि कॾहिं कॾहिं ड्रेस पाए दरवाज़े ते बीहंदा आहिनि राति जो पुट हेॾे हल था वठी हलूं हू ड्रेस ॾिसी करे भुली पवंदे चवंदे सूबेदार विड़ां साजो अब ॻाल्हि सम्झो था त असली ऐं नकली आहे न ईअं बुज़ुर्गनि में बि असली नकली ज़ोर सां ॻाल्हाए हिकिड़ा पीर असली हिकिड़ा मौलवियुनि में बि वॾेरा बि हिकिड़ा चंद्रा हिकिड़ा सुठा सॼी दुनिया जे अंदरि असली नकली रखियो अथसि पोइ मोकिलियो अथसि ही फुरकान ऐं अकल दिमाग़ वेंदो आहे शहर में दिलो वठण उनखे ठाकाईंदो आहे जो टन टन करे थो त चवंदे हे सही आहे जो डब डब करे थो त चवंदे बदल अब आहे या न आहे आवाज़ सां सम्झी वेंदो आहे न सोना चवे थो त हिन जो बि आवाज़ ॿुध त पोइ ख़बर पइजी वेंदी त हे सचो हे कचो हे मुर्शिद सचो हे मुर्शिद कचो इन करे चई हे फुरकान आहे जेको हिन ते अमल करण वारो आहे उहो मौलवी बि सचो उहो पीर बि सचो जेको हिन जे बेफ़रमान आहे राति ॾींहं रननि सां खचा थो मारे वेठो तावीज़ ते तावीज़ नाराज़ न थियो तव्हांजा अचनि ॿिया अचनि रगड़ियो मां सबक ॾींदुसि ॻाल्हि न सम्झो यार जाइज़ न आहे औरतुनि सां गॾु वेहण जाइज़ आहे उन्हनि जा किसा माई अची चवे पई हिकिड़े मौली साहब खे साईं फिलाणो अहिड़ो ज़ालिमा मुंहिंजो मुड़ुसु पंहिंजे मुड़ुस खे चए पई मां हाणे छा लफ़्ज़ ॿुधायां तव्हांखे कंदो ॼंग खणी बि न ॾिसंदो आहे हाणे इहे लफ़्ज़ जो मौलवी खे ॿुधाए इहो सही लफ़्ज़ आहे ऐं इहो ॿुधण वारो मौलवी सचो आहे अड़े चरियो समझो हे फुरकान थवे कुरान चवे तो पियो पर्दो कयो कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन मिन जलाबीबिहिन नबी जी घर वारियूं अमड़ियूं हन नाबीनो घर में अचे थो हुजूर के चैन तू सही नाबीनो आ हुजूर फरमा उहो नाबीनो आ पर तव्हां त ॾिसो थियो न इन के भी घर में ना है छडणो हुजूर के औरतन कयो साईं बैयत कयो असांजी ए वरी मुर्शिद पुबे जे हेठों आंगुर रखदो आ अब एडे समझो यार थोरो हे फर्क हे बुधाइंदो नबी ए कुरान फर्क बुधाइंदो ओ हेठों जैसे दिल हलायास तो दिल खबे पुबे जे हेठों दिल थींदी आ वा दिल हलाया तो आंगुर रखी उते तो पढ़े वेठो अला छा थो करे हुजूर के चयो साईं औरतन साईं तवां सां असां बैयत कंदियूं तवां अब्बा आयो असांजा हथ त मिलायो हुजूर फरमाए जे पर्दे में रहो पानी जो प्यालो भरे मोकिलियो मां उन में हथ थो विझां उन पानी में मुझे हथ जी बरकत अची वेंदी इन प्याले में तव्हां पंहिंजो हथ आलो कयो ॼण मां मोहम्मद सां हथ मिली वियो मां तव्हां सां डायरेक्ट हथ मिलाईंदुसि त पोयों मुर्शिद अची वरी अलाए छा नाराज न थियो थोड़ा सख्त लफ्ज़ आहिनि पर हे फुरकान
नबी के मोकले फुरकान बनाए, कुरान के मोकले फुरकान बनाए। तनज़्ज़ल अल फुरकान अला अब्दिही, हे कुरान कहते लाथई पंहिंजे बाने ते, पंहिंजे यो मसलो अब्द दीगर अब्दहू चीज़े दीगर। अल्लाह वारो चवे थो अब्द बी शया अब्दहू, अब्दहू गाल समझो थोड़ो तवज्जो सां। अब रसूल जूं ॿ सिफ़तूं वॾियूं तव्हां पढ़ंदा आहियो अतहियात में, पढ़ो ईमान ताज़ो थींदो। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन, जोर सा अब्दुहू अग में या रसूलहू अग में। अब ॾिसो तव्हां पाण पढ़ंदो आहे, सुन्नी बरेलवी देवबंदी सब पढ़ंदा, शियो भी पढ़ंदो आहे। ॿुधो अब्दुहू रब सही तो फरमाए, हुजूर फरमाओ मां मेराज ते वयुसि, मूंखां रब पुछा कई त तूं बानो नबी थींदे या बादशाह नबी थींदे। जो त नबी बिन क़िस्मनि जा आहिनि, सुलेमान अलैहिस्सलाम, दाऊद अलैहिस्सलाम नबी भी हुया त बादशाह भी हुया। हुजूर के चॉइस ॾिनी वई, चूंड ॾिनी वई, इख्तियार ॾिनो वियो त सोना तूं बादशाह नबी थींदे या तूं बानो नबी थींदे। हुजूर फरमायो जिब्रील भी इशारो कयो, मुझे दिल में भी आयो तो दुनिया जी चैन ॾींहनि जी बादशाही छाजी बादशाही आ। बादशाह आज़म तो खुद रब जुल जलाला, जेको सभिनी ऐबन खां पाक आ। हे केड़ो बादशाह, कल नवाज शरीफ बादशाह हो, अज लंदन में तो पेशाब करे, अब आहे या ना। कल आसिल ज़रदारी जी हले पई, अज अस्पताल में दंद खड़काईंदो वेठो आहे। खुर्शीद शाह भी हो दिलवारी अस्पताल में लिपो वेठो आहे। अब ये केड़ी बादशाही आहे? हजरत हैदर करार फरमायो, ऐ इंसान तव्हां जी छाजी वॾाई, ॿ दफ़ा पेशाब पाखानो पान धोईंदा आहियो, कम अज कम ॿ दफ़ा पेशाब पाखानो पान धोईंदा आहियो। भंगिन वांगुर छाजी बादशाह हुआ तूं, बादशाह त उहो आहे जेको सुभान ऐं तबारक आहे, जेको सभिनी ऐबन खां, जंहिंखे न मौत अचे। हे त ॼाण मरंदो, बुढो काॾे वियो, बादशाही फांसीअ ते अची वई, बेनज़ीर काॾे वई, हिकिड़ी गोलीअ जो शिकार बणजी वई। असां ज़ियाउल हक़ काॾे वियो, तूं हो ई फ़क़त निकितो, ख़बर ई न पई त हॾो हॾे सां ई न पियो मिले। रब थो फरमाए छाजा बादशाह, बादशाह उहो आहे जंहिंजे बादशाहीअ जो सिज न अॼु लहे न सुभाणे लहे। हुवल अव्वल वल आखिरु वस्साहिरु वल बातिनु व हुव बिकुल्लि शैइन अलीम। अब बादशाह केरा? हुजूर जन फरमा मूंखे इख्तियार ॾिनो वियो त तूं बादशाह नबी थींदे या बानो नबी थींदे। जिब्रील भी इशारो कयो, मुझे दिल में भी आयो। बादशाह बादशाह तो खुद रब जुल जलाल आहे, शहंशाह तो खुद रब जुल जलाल आहे। मां उन जो बानो थो सुहां, इन करे मां इख्तियार कयो त मां रब तो जो बानो बानप वारी सिफत सां थो अचां, बानप वारी ॻाल्हि थो खणां। रब फरमायो तूं हेठि वियो आहियां, मां मथे कंदुसि तोखे। कणक जो दाणो हेठि वेंदो त जेतिरो हेठि थींदे एतिरो मथे ईंदे। ॿियनि नबियनि खे मेराज कंहिंखे न मिलियो आहे, इहो ग़लति आहे। इदरीस अलैहिस्सलाम ला चवंदा आहिनि, उहो बि लिखियो अथनि त बनी इसराइल जी रिवायत आहे, असां वटि कोन्हे, सभु असांजे किताबनि में कोन्हे उहो मेराज। मेराज कंहिंखे बि न मिलियो आहे। मेराज जी माना मथे उरूज, मथे सभिनी नबियनि खे कुर्ब मिलियो आहे, हेठि फर्श ते असांजे नबीअ खे मेराज ऐं कुर्ब मिलियो आहे अर्श ते। इन करे जो मुंहिंजे नबी अबदियत खई, बानप खई,
पांजे इख्तियार सां त मां बाने थियण में सुहा खो रब फरमाओ तू भली शइ खईया मुझे बाने जो शान दुनिया जे बादशाह खां मथे आहे एडे बुधो अज वनो मदीने में दिसो पूरे दुनिया जा बादशाह अचन था हेठ मुंह करे सलाम पढ़न था अब आहे अञा बुधो 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 इब्राहिम अदहम उन जी गाल समझो तो मां गाल के बस क्या इब्राहिम अदहम एकड़ो वडो बुजुर्ग थी गुजरियो आ वडो अल्लाह वारो थी गुजरियो आ यो बादशाह हो बलख जो समरकंद बुखारा बुधो अज भी समरकंद बुखारा बलख रूस जा इलाका मौजूद है बलख जो बादशाह हो इब्राहिम अदहम वो इनके अब्दाल थियो बुजुर्गी मिली अल्लाह से जो छल बादशाही छड़े जंग में अची एकड़े दरिया होते वेठो हुजे पोयो वजीर परेशान त हेलो आदिल बादशाह काडो मिलंदो यार गोलियो से वरी बिहारियम तख्त ते गोली दा अचन त दिसो अरे दरिया जे किनारे ते चोलो फाड़जी पियो त सोन के पान सुई सां सिबंदो वेठो वजीर नजी जो सरकार हेडी बादशाही हेडा पट पटीहर हेडा पंगल पलंग बंगला ये सब छदे हिते पंहिंजे चोले के पान था हणो वेठा उते त हजारे तव्हां जे लाइ दर्जी इंतजार में तव्हां हलो वरी बादशाही संभालियो फकीर बणजी छो वेठा आयो त हज़रत ही अखियूं खोलियूं मुराकबे में हुयो ये जो खोले ते दाढ़ी लाल अखियूं नजर आयूं पुछे न माण्हू के जे ता छा था समझो त मां को हेठ लथो आ चरियो माखे त ग्रेड मथे मिलियो आ ग्रेड माखे मथे ग्रेड वारो हेठ किए इंदो जैसे किए ग्रेड मिलियो आ सिधो त हे सुई सा धागो भी पान था विझंदा वेठा हो हे केड़ो ग्रेड मिलियो आ जे हाने दिसो अबा सुई खणी करे ही सटे दरिया में मच्छन के जे अड़े अचो निकरो बाहर मौजो या खणी अचो मुंजी सुई हेकड़ी मच्छी मिनट में वात में हुआ सुई रखी बाहरों ही मुंह मुंडी कड़ी पी रही हजरत उन का सुई वती जे अगे तवां ते बादशाही सामो इज्जत कंदा हुंदो पोइ तो अला छा चौंदा हुंदो अब मानन ती बादशाही त ई आहे न असा जो घर जे को ना एसएसपी जे भिक में एसपी साहब जे घर जे भिक में वो नौकर वो इंदा के नमाज ते वो मां पुछंदो आन पेरियों जदी हुंदा हन एसपी त चौंदा हन से भलो मानू आ भलो जदी हलियो वेंदो आ बदली थी मां पुछंदो दे खबर एसपी जो भलो हुयो जैसे वडो हरामी हुयो चवे केर पे जो नौकर अब गाल समझे ये बादशाही आ या बादशाही है ना मानन जे मथम बादशाही है हो चवे तो इब्राहिम अदम मुखे रब जे का बानप बख्शी आ ना हाने बादशाही छड़ो मानन ते नाए मुजी मच्छन ते जीतन जड़न ते जाथे जाथे रब जी रुबूबियत उते उते सोने मोहम्मद जी नबूवत चमके ये बानप वाली बादशाही सब सा मथे जेको रब जो बानो थींदो उन जी बादशाही वधी वेंदी उन जी बादशाही गाल न समझो बुधो 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 साहबा इकराम था फरमाए नबी साईं जो हिकड़ो नौकर हो नालो मुखे ज़हन में नथो अचे किताबन में हदीस जे में आहे वो हुजूर जन उन के सफीना नालो रखियो सफीना असली नालो छा उसको मुखे ज़हन में नथो अचे सफीना नालो हुयुस सफीना नालो किए रखई हुजूर जो नौकर हो ना हुजूर जा सामान भी सफर में खयूं हजरत अबू बकर साईं जा भी सामान खए हुयो वडो सगारो मुर्स हजरत उमर साईं जा भी सामान खए एकड़े चौथे पंजे बेन जा भी सामान खए वडो माल जो खए तो हुजूर फरमायो यार हे त सफीनो आ माना बेड़ो आ को वडो बेड़ो आ उन दिया का वठी उन नबी जे यार जो नालो थियो नबी जे नौकर जो नालो नबी जो नौकर हो गुलाम हो सफीना नालो थियो यो सफीना जो किसो सजे किताबन में लिखियो पयो आ उसदुल गाबा में भी लिखियो पयो आ त हिकड़े जंग में रस्तो भूली वयो रस्तो भूली वयो एने ॾिठा त शींह अफ्रीका जो जंगल आ बबर शेर आ कला हिकड़ो आसे डांग जेडो
ये भां भां कंदो बीठो आ जे त मूंखे खौफ न थियो मां रड़ करे अरबीअ में जो अना सफीनत मौला रसूलिल्लाह मां सफीना मोहम्मद करीम जो नौकर आहियां बस एतिरो चवण जी देर हीअं हेठि मुंहुं कयोसीं कुझु लुटका ईंदो मुंहिंजे पेरनि खे चिंबड़ियो मां चयो खाईंदो पर न चटे पियो पुछ सां इशारो पियो करे त मथां चढ़ मां मथां चढ़ी वेठुसि काहे काहे जाते सहाबा जो झुंड वेठो हो जंग में उते मूंखे लाहे भॼी वियो हीअं वापसि ॾिसो जेको रब जो बानो उन जो शान त आली आहे हे रब जे बाने जे नौकर जो शान आहे ॻाल्हि न सम्झो सुबहान अल्लज़ी असरा बेअब्दिही इते चई तबारक अल्लज़ी नज़्ज़ल अल फुरकान अला अब्दिही होॾे भी अब्द आसमानन ते भी फरमाई व औहा इला अब्दिही मा औहा हिकड़ी आयत मंझा अञा भी टुकड़ो रहिजी वियो आहे लिल आलमीन नज़ीरा पर हेॾो चिठी अची वई आहे सरकार जी लगाम जंहिंजे हथ में आहे उन्हनि छिके वधी दुआ कयो अल्लाह मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए आख़िर